अस्सलाम वालेकुम। अमा ॾिसो पिया फास्ट न्यूज़। मां यहाँ साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं मीरपुर माथिलो मां। मीरपुर माथिलो भरिसां रिंग चाचड़ में 23 सालनि जी नारी खे 11 सालनि जे निंगर सां मुबैना तौर ते ज़बरदस्ती शादी करण बाद नारी ते बदपेशो करण लाइ दबाव। नारी समीना चाचड़ भाउ सुमैत इल्ज़ाम हणंदे चयो त सोहरे मूं मथां कारे जो इल्ज़ाम मणी छॾियो आहे, जंहिं बाद घर छॾे ॿाहिरनि वटि पहुती आहियां। नींगरी ऐं संदसि भाउ मीडिया अॻियां दाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त 5 महीना अॻु वॾेरनि ज़बरदस्ती मुंहिंजी शादी पनो आकिल वासी 11 सालनि जे नींगर शरीफ़ वलद अरबेलो चाचड़ सां कराई, जंहिं बाद मूंखे ससु ऐं सोहरे बदपेशो करण लाइ दबाव विझंदा रहंदा हुआ। मुंहिंजे बार बार इनकार करण बाद आख़िर तंग थी करे मां वज वठी पंहिंजनि भाइरनि वटि रिंग चाचड़ पहुतसि त सोहरे अरबेलो चाचड़ ऐं वॾेरे शहज़ादो चाचड़ मुंहिंजे मथां कारे जो इल्ज़ाम ॾेई क़तल करण जी फतवा ॾिनी आहे। हिन वधीक चयो त गुज़िरियल राति मूंखे क़तल करण लाइ ज़बरदस्ती खंभण जी कोशिश कई वई आहे। पने आकिल जे वॾेरे शहज़ादो चाचड़ ऐं सोहरे खे जान जो ख़तरो आहे, तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वॾेरा मूंखे मुंहिंजे भाउ खे क़तल करे छॾींदा। नारी जे भाउ अज़ीज़ चाचड़ चयो त असां मिसकीन आहियूं, असांजी दांह ॿुधण वारो केर बि नाहे। वॾेरनि पहिरियां ज़ुल्म कयो आहे, हाणे असांखे क़तल करणु चाहिनि था। मुंहिंजे भेण ऐं असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ संगा रहो फास्ट न्यूज़।